सिंध समेत मुल्क जे 19 मां 15 सीटुनि ते नंढी चूंड में हुक्मरान इत्तेहाद खे सरसी एनए 196 शहदादकोट ते पीपी उम्मीदवार खुशी जुड़ेजो कामयाब। पंजाब जे बिन क़ौमी 12 सूबाई ऐं बलोचिस्तान जे बिन सूबाई तकनि ते हुकूमती इत्तेहाद। अॻिते केपी जे बिन क़ौमी असेंबली ऐं बिन सूबाई सीटुनि ते सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी सरसी। पंजाब के मुख्तलिफ शहरन में नंढी चूंड दौरान झेड़ा, एक कारकुन कत्ल। नारेवाल में सुन्नी इत्तेहाद काउंसिल के कारकुनन सां झेड़े में मुस्लिम लीग नून कारकुन मोहम्मद यूसुफ मारिजी वियो। लाहौर में सुन्नी इत्तेहाद काउंसिल और मुस्लिम लीग नून कारकुन आमू सामू 4 कारकुन जख्मी। बलोचिस्तान के पीबी 50 की पोलिंग में हथियारबंद दाख़िल थियण जो इलेक्शन कमीशन नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। मुस्लिम लीग नून जा वोटर बाहर निकता आहिनि। समूरा उम्मीदवार कामयाब थींदा। असांजो मिशन नवाज शरीफ के नज़रिए के अॻिते वधाइण आहे। नवाज शरीफ की क़यादत में मुस्लिम लीग नून अवामी मसला हल कंदी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़। तहरीक इंसाफ चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त साफ़ शफ़ाफ़ चूंड त परे जी ॻाल्हि। इलेक्शन नाले का शइ ई नाहे। पुलिस ते पोलिंग अमले के कमरन मां कढी वोट विधा विया आहिनि। वोट कास्ट करण जमहूरी हक़ आहे। पुरअमन माहौल में वोटिंग थियण घुर्जे। आम चूंडुनि में दाग़री। इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ चार्जशीट आहे। ईरानी सदर हसन रूहानी सुभाणे पाकिस्तान जो दौरो कंदो। हसन रूहानी पाकिस्तानी हममनसब वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन ऐं स्पीकर सां मुलाक़ातूं कंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF जो मिशन मई जे विच या आख़िर में पाकिस्तान ईंदो। ख्वाहिश आहे त जून जे आख़िर या जुलाई जे शुरू ताईं स्टाफ लेवल मुआहिदो थी वञे। वॾनि सीड़पकारनि पाकिस्तान में सीड़पकारी जो इशारो ॾिनो आहे। सऊदी अरब पाकिस्तान में $5 अरब की सीड़पकारी कंदो। कुछ ट्रांज़ेक्शन ईंदड़ कुछ ॾींहनि में थी वेंदियूं। मुआशी लाॻापनि जी बहाली पाकिस्तान की वॾी कामयाबी आहे। टैक्स निज़ाम में बेहतरी लाइ रेवेन्यू वधाइणो पवंदो। FBI निज़ाम में डिजिटलाइज़ेशन आणे रहिया आहिनि। अमरीका में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर मसूद खान जो चवणु आहे त IMF ऐं वर्ल्ड बैंक तरफ़ां पाकिस्तान लाइ सुठियूं ख़बरूं ईंदियूं। अमरीकी अमलदारनि पाकिस्तान सां भरपूर सहकार की ख़ातिरी कराई आहे। पाकिस्तान में टेक्नोलॉजी शोबे में सीड़पकारी लाइ वॾा मौक़ा मौजूद आहिनि। मरीन जे इलाइक़े मानसेरा कॉलोनी में परदेन की गाड़ी ते हमले जो केस दाख़िल। हमले में मारिजी वियल दहशतगर्द बलोचिस्तान नेवीज़ जो बरतरफ़ एहलकार हुअण जो इंकशाफ। मारिजी वियल दहशतगर्द सोहेल 2014 दौरान दहशतगर्द तंज़ीम में शमूलियत अख्तियार कई। ख़तरनाक ॻाल्हि इहा आहे त दहशतगर्द सोहेल पाबंदी महिल तंज़ीम जो कारकुन हूंदे लेवीज़ में शमूलियत अख्तियार कई। शिकारपुर कश्मोर ऐं घोटकी पुलिस जो रेंजर सां गॾिजी धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। 20 लख इनाम रखियल धाड़ेल समेत 3 हथियारबंद मारिजी विया। केतिराई गिरफ़्तार 2 मुग़वी बाज़ियाब। गढ़ी तेगो में ऑपरेशन दौरान बदनाम लोहारी SP तेगाणी समेत 2 ॼणा मारिजी विया। मुग़वी इमरान ऐं चनेसर पहोड़ बाज़ियाब। कंदकोट में ऑपरेशन दौरान 1 हथियारबंद साईं बख्श मेमदाणी मौत जो खाज। ओबावड़ो में ऑपरेशन दौरान केतिराई शकी माण्हू गिरफ़्तार। निगरी प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ सिंध सरापा एहतजाज। खैरपुर याम साहब ऐं खानपुर मर में JWC जा एहतजाजी मुज़ाहिरा। लाड़काने दादू मिठी सांगड़ बाडर शहदादपुर उडेरोलाल स्टेशन ऐं ॿियनि शहरनि में सिंधी अदबी संगत जो एहतजाज। अॻवान जो चवणु आहे त पुलिस निगरी प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ के भी कदम न खयां आहिनि। जांच टीमुनि भी निगरीअ जी बाज़ियाबी लाइ का भी अॻ भराई न कई आहे। रते देरे में घोटिया जलवा ऐं तकरार जो निबेरो करे घोटिया बिरादरीअ मथां 1 करोड़ 20 लख रुपया दंड विधो वियो। अली नवाज़ जलवाणी की सरपंची हेठि निबेरे में
तकरारी ज़मीर घोटिया बिरादरी हवाले धुरियूं खे रखनि। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़ंद ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर जो चवणु आहे त मुल्की मुआशी हालतुनि सबबि माण्हू परेशान आहिनि। हू सिंध जे अवाम जी नुमाइंदगी करणु चाहे थो। मौजूदा ख़राब मुआशी हालतुनि ते सियासत न करणु घुर्जे। सिंधु दरिया जो हमेशह आबाद रहण अवाम लाइ सुठो सुम्हणु आहे। इंसानियत जी बका लाइ जंगली जीव जी हिफ़ाज़त करणी पवंदी। अंधी ॿुलण जी वाद वेझ ऐं हिफ़ाज़त लाइ हिक तंज़ीम सां गॾिजी कमु करे रहिया आहिनि। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॼणनि जे खून जो निबेरो 10 मई ते करण जो फ़ैसिलो। SUP सदर ज़ैन शाह जी रिहाइशगाह ते ज़रदारी ऐं भंड बिरादरीअ में मुलाक़ात। भंड बिरादरी 5 ॼणनि जे खून जे निबेरे ते राज़ी। ॿिन्ही धुरियुनि ज़ैन शाह खे अमीन मुक़ररु करे छॾियो। ऐं B-T20 मैच में पाकिस्तान न्यूज़ीलैंड खे 179 रन्सनि जो ख़तमु ॾेई छॾियो। शादाब ख़ान जूं 40, कप्तान बाबर आज़म जूं 37 ऐं ओपनर साइम अयूब जूं तेज़ गिरफ़्तार 32 रन्सूं।